अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन अली काज़ी में बलिकार ऐं यासिर अहमद हम स्टूडियो में जॉइन कनि था सीनियर तजज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, ईरान इसराइल जंग तमामु वधंदी थी वञे। इसराइल अॼु चयो आहे त भई तेहरान पूरो जो पूरो ख़ाली कयो, पूरा साइरस वधाए छॾिया आहिनि। चए थो त स्काइज़ जो पूरो कंट्रोल अची वियो आहे ईरान जो हाणे असां वटि, इसराइल वटि। इसराइल जेको आहे उहो बमबारी कंदो, तबाही कंदो। होॾां ईरान बि जेको आहे चवे थो त ॿ बि ख़ाली कयो ऐं असां बि कोन बीहंदासीं। मुख़्तलिफ़ मुमालिकनि माना पंहिंजो टर्की, कतर, इवन पाकिस्तान फॉरेन मिनिस्टर सागदार साहब चयो। पर ईरान जे तरफ़ां जवाबु इहो ई मिलियो आहे त भई इसराइल असां त अटैक कंदासीं, अगरि उहो अटैक करे थो असां जवाबु ॾींदासीं। अगरि इसराइल नथो करे त पोइ शायदि असां बि ॻाल्हियुनि ते अचूं। ॾिसो, ॻाल्हि मूंखे कल्ह खां वठी मूं सोचियो पिए त जेके रीसेंट हिस्ट्री में जंगियूं थियूं आहिनि, गल्फ वॉर 1, गल्फ वॉर 2, अफगानिस्तान, ॿिया खोड़ जंगियूं जेके थियूं, हीअं रीसेंट जेको हिते थियो पिए रशिया ऐं यूक्रेन, जेके बि जंगियूं थियनि थियूं, हिन जे पोयां हिकिड़ो ग़लति या सही हिकु लॉजिक हूंदी आहे। हिकिड़ो हिकिड़ी का सोच हूंदी आहे त भई हीअ जंग को साज़िशी थ्योरी हूंदी आहे जेका मुकमल तौर ते ग़लति न बि हूंदी आहे। त भई गल्फ वॉर 1 जेको हुई उहो मिडल ईस्ट में तेल ऐं ऑयल रिज़र्व्स ऐं हीअ ऐं हू, को न को कहाणी हूंदी आहे, को न को नैरेटिव हूंदो आहे। इंडिया पाकिस्तान में बि मिसाल मोदी जी हिंदुअता जी सोच, मोदी जी हिकिड़ी जेको जुनूनियत ऐं मोदी जी ग़लति फ़हमी त पाकिस्तान जवाबु न ॾींदो। ॾिसो, तव्हां इहो सवाल सही ग़लति जो न आहे, सवाल इहो आहे त हिकिड़ी का न का कूड़ी सची ग़लति फ़हमी ते ॿधल, सही फ़हमी ते ॿधल को न को हिकिड़ो सोच हूंदी आहे, का ॻाल्हि हूंदी आहे, को मोहाड़ हूंदी आहे। हिते लॉजिक छा आहे? इज़राइल जो ईरान ॾे वधण जो लॉजिक सिर्फ़ु या जेको हू गज़ा में करे पियो, जेको लेबनन में करे पियो, जेको सीरिया में हुन सीरिया जी गवर्नमेंट फॉल कराई, हुनजो लॉजिक इहो हो त हू चए थो त मुंहिंजे एग्ज़िस्टेंस खे थ्रेट आहे, मुंहिंजे वजूद खे ख़तरो आहे। ॿियो लॉजिक अञा हुनखां वधीक सही लॉजिक, कॉन्स्पिरेसी, बल्कि कॉन्स्पिरेसी न, नेतन्याहू वाता चए थो त हू हिकिड़ो ग्रेटर इज़राइल ठाहिणु चाहे थो, जंहिंमें इवन सऊदी अरब जो बि कुझु हिसो उहो इज़राइल जो हिसो ठाहिणु चाहे थो। ठीकु आहे, ठीकु, ग़लति सही ग़लति, लेकिन का हिकिड़े जुनूनी, हिकिड़े पागल माण्हू जी का सोच त आहे न। ईरान ते अटैक जो छा सेंस आहे? ईरान हुन लाइ जेको हुते प्रॉब्लम्स कया पिए वाया हिज़बुल्ला, वाया हमास, वाया हुस, उहो त हुन उहे न्यूट्रलाइज़ करे छॾिया। या सीरिया हिकिड़ो थ्रेट, उनखे उहे न्यूट्रलाइज़ करे छॾियो आहे। इजिप्ट ऐं उर्दन हुन सां गॾु बीठा आहिनि सभु, इराक। त पोइ छा ग्रेटर इज़राइल सां ईरान जो त हिसो न वठिणो हो पाण सां, त पोइ छा सवाइ हिकिड़े माण्हू जी, अच्छा चलो मञी वठूं त हीउ ग्रेटर इज़राइल लाइ ई हुन कयो त मतां हिते पखेड़ कयां इज़राइल खे ग्रेटर इज़राइल ठाहिण लाइ, त ईरान को ऑब्स्ट्रक्शन करे तव्हां हिते हिकिड़ी रिजीम चेंज करे छॾियां, फलाण कयां, ढमकाण कयां। मक़सदु इहो ई आहे। चलो इहो मक़सदु थी वियो न। हाणे इहो इज़राइल जो मक़सदु थी वियो। अमेरिका, बरतानिया, ई कहिड़े खाते में? सुन, अमेरिका जो ग्रेटर इज़राइल ठहण सां कहिड़ो फ़ाइदो, छा फ़ाइदो, छा नुक़सानु, जंहिंजे लाइ हू हिकिड़ी, त पोइ छा लॉजिक आहे? ॿी लॉजिक सिर्फ़ु हिकिड़ी सम्झ में अचे थी, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी सम्झ में अचे थी त हिन ख़िते में चीन चाइना खे अकेलो इंडिया मुंहुं न पियो ॾेई सघे, तंहिंजे करे ईरान में खे गोॾा खोड़जनि, हुते रिजीम चेंज आणिजे, सीरिया वांगुरु हिकिड़ी पपेट हुकूमत आणिजे जेका अमेरिका जे इन्फ्लुएंस में हुजे। ठीकु आहे, त पोइ छा? अगरि इहा लॉजिक आहे त ही ईरान खे सरेंडर कराए, ईरान तेहरान गवर्नमेंट हिन रिजीम फॉल करे, त पोइ छा इहा बुनियादी ॻाल्हि चाइना खे सम्झ न ईंदी? अच्छा, अगरि चाइना खे सम्झ में ईंदी, ज़ाहिर ईंदी, त चाइना कीअं तेहरान खे फॉल करणु ॾींदो, तेहरान खे कीअं टुटणु ॾींदो? अच्छा, अगरि टुटणु न ॾींदो ऐं चाइना अगरि ईरान सां गॾु बीह रहे थो, त इज़राइल अकेलो छा थो करे सघे? होॾां बि अचिणो पवंदो, ओॾां पोइ अमेरिका खे अचिणो पवंदो। हाणे होॾां अगरि अमेरिका खे अचिणो पवंदो, हेॾां अगरि चाइना खे अचिणो पवंदो, त हीअ त वर्ल्ड वॉर आहे। हीअ त पोइ हीअ त हिकिड़ी अहिड़ी तबाही आहे जंहिंखां पोइ कुझु बचे ई कोन थो।
त कॾहिं कॾहिं शयुनि खे पोइ आख़िर में इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त कॾहिं कॾहिं फ़र्द दुनिया जे ग्लोब ते अहम स्ट्रेटेजिक पोज़ीशन्स ते चरिया अची वञनि था, पागल अची वञनि था। मिसाल मोदी हिकिड़ो पागल ई थियो न, हिकिड़ो जंहिं माण्हू वटि सेंस न हो त हिनजो कीअं पाकिस्तान माठ करे वेंदो, तूं कीअं हिते हमला कंदे पाकिस्तान मां, इहे शायदि नेतन्याहू जंहिंखे पाण बि अगरि हींअर जंग वंग बंदि थिए त हीउ सुभाणे जेल में हलियो वेंदो नेतन्याहू, हुते पंहिंजे माण्हुनि में जेको आहे मुख़्तलिफ़ करप्शन जे केसिस ऐं अदालतनि जे सां विढ़ियो वेठो आहे, सभु थियल आहे। त छा हू सॼी दुनिया खे पंहिंजी डोमेस्टिक पॉलिटिक्स लाइ तबाह कराइण जे पोयां लॻो आहे? त पोइ पागल थियो न। सो हिकिड़ी अहिड़ी सिचुएशन आहे। सो हाणे अॼु जेको ट्रम्प चयो, मूंखे हाणे पहिरीं त इहे ॾिठमि पिए, अॼु ट्रम्प ॿ ॻाल्हियूं इम्पॉर्टेंट कयूं। हिकिड़ी त ॻाल्हि कई त भई हींअर त असां शामिलु न आहियूं हिन जंग में, पर मुमकिन आहे त असीं बि ईरान इज़राइल जंग में शामिलु थी वञूं। ज़ाहिर ईरान इज़राइल जंग में शामिलु थियण जो मतिलबु आहे त इज़राइल जे पारां शामिलु थी वञे। चवे थो असां डिफेंड कंदा, पाण चवे थो, लेकिन पोइ चए थो, मतिलबु ॿिए लफ़्ज़नि चए थो भले विढ़ी तइ करे वठनि पाण में ईरान इज़राइल, कॾहिं कॾहिं विढ़ण बि ज़रूरी हूंदो आहे। त उन मां मूंखे फील अचे थी त छा ख़ुदि हाणे वॉशिंगटन जी इस्टेब्लिशमेंट पेंट ही न बि, पर छा ट्रम्प किथे गोशे में इहो ख़्याल बि रखे थो त इज़राइल जो बि थोरो विढ़ी पंहिंजो शौक़ु पूरो करे थोरो साइज़ में अचे। छाकाणि त जेतिरी तबाही इज़राइल में, चलो ईरान जी भेट में घटि हूंदी उते तबाही, हलो मञी वठो, पर सर ॻाल्हि इहा आहे त ईरान ऐं इज़राइल जे विच में टेक्नोलॉजी में ठीकु आहे, हू मथां आहिनि इज़राइल वारा, रिसोर्सिस बि हुननि वटि वधीक आहिनि, पर ईरान तक़रीबन 9 करोड़ माण्हुनि जो मुल्क आहे। इज़राइल पूरो करोड़ बि कोन्हे, 97 लख लॻे, चलो करोड़ माण्हुनि जो मुल्क आहे। ईरान जेको आहे मुंहिंजे ख़्याल तक़रीबन डबल ऑफ द साइज़ ऑफ पाकिस्तान आहे, मथे हूंदो, मतिलबु तक़रीबन 8 लख समथिंग स्क्वायर किलोमीटर आहियूं, त ईरान को 16 लख किलोमीटर जे लॻभॻि मुल्क आहे, लॻभॻि माना पाकिस्तान जी डबल एराज़ी जेतिरो वॾो मुल्क आहे। ऐं इज़राइल छा आहे? ठीकु। सो इन दैट केस ही हिते अगरि ख़ुदा न ख़ास्ता हिते 100 माण्हू मरनि पिया ऐं हुते 10 माण्हू मरनि पिया, हिते जा माण्हू वॉर, इराक वॉर, रेवोल्यूशन्स ही ॾिसी वेठा आहिनि। इज़राइल जे माण्हुनि शहरियनि हू जेका गोलान हाइट्स ते हिननि जी जंग थी जिब्राहिम हुन ज़माने में, उनखां पोइ हिननि शहरियनि त कॾहिं ही तबाही ॾिठी कोन्हे। हाणे 7 अक्टूबर ते ॾिठूं त सफ़ा ठीकु आहे, पर उहो त हिकिड़ी ॾींहुं हाणे ही जेको रोज़ वञी मिज़ाइल, हलो 100 मिज़ाइल ईरान उछलाए थो, हलो हू 90 जेको इंटरसेप्ट कंदा हूंदा, 95 इंटरसेप्ट कंदा हूंदा, 5 त वञी लॻनि पिया न उन्हनि खे। त लॻनि पिया त इज़राइल जो माण्हू हिन ॻाल्हि लाइ हिरियल ई न आहे, हू रुगो हिन ॻाल्हि ते हिरियल हो त ही असांजी फ़ौज वेंदी हिते गज़ा में माण्हुनि खे मारींदी, लेबनान में माण्हुनि खे मारींदी, हिते असांजा जेट्स वञी हुसैन खे मारींदा, असां वटि कुझु न थींदो, पोइ असां वञी उते सस्ता प्लाट वठंदा, पर असां कुझु न, असांखे कुझु कोन्ह थींदो। हीउ पहिरियों दफ़ो आहे जो इज़राइल जी मेनलैंड जेका आहे सिटीज़ उहे हिट पियूं थियनि। सो आई थिंक हिन में हीउ जेको अॼु बि नेतन्याहू मिंथूं कयूं आहिनि ज़रेगट अमेरिका खे, इज़राइल नेतन्याहू मिंथूं कयूं आहिनि ज़रेगट डोनाल्ड ट्रम्प खे, त महिरबानी कर असां सां विढ़, असां सां गॾु अचु। छो? छाकाणि त हू सम्झे पियो त ही अगरि 1 to 1 जंग थी त हिन में इज़राइल जल्दी जेको आहे गोॾा खोले छॾींदो। कॉलर असांखे मोहम्मद अक्ष लोराणी थाना मुलाकान मां। जी लोराणी साहब, छा चवणु चाहींदा? ऐं हली करे सघे अॼु ऐं मुबारक ॾींहुं जेको अॼु टाइम न्यूज़ हिकिड़ो तमामु बहितरीनु चैनल आहे, पर उनजो आवाज़ु सिंधी हुजण करे इस्लामाबाद न पियो पुॻो। हाणे इनशाला इहा उमेद त टाइम न्यूज़ जो आवाज़ु इस्लामाबाद पुॼंदो। अॼु आर्टिफिशियल इंटेलिजेंस मुमल जो जेका नई विखत इन ते मुबारक ॾियां थो, ऐं साईं काई साहिब खे गुज़ारिश ते थोरो उन ते रोशनी विझो जीअं सिंध जे माण्हुनि खे वॾी ख़बर पए। महिरबानी। ठीकु साईं। जी साईं, तव्हांखे मुबारक हुजे। साईं हीउ हिकिड़ो AI जी हिकु ईअं न आहे त दुनिया में पहिरीं को क्रिएट थी आहे, लेकिन असां वटि ही फर्स्ट टाइम ही कोशिशि थी आहे त हिकिड़ी आर्टिफिशियल इंटेलिजेंस सां असीं इहो हिकिड़ी न्यूज़ प्रेज़ेंटर जे नाले सां ज़ाहिर आहे त मूमल नालो आहे हुनजो, त हू सो ख़्वाहिश इहा हुई त हू जेके
मतिलबु ज़ाहिर आहे इहो न्यूज़ प्रेज़ेंटर आहे जीअं पाण हाणे ईरान ऐं इज़राइल जी जंग ते ॻाल्हायूं पई, ख़बरूं त इहे बि ॾींदी, लेकिन ख़्यालु इहो त जेके सिंध जा इशूज़ डिफरेंट इशूज़ आहिनि उहे अक्सर जेको आहे ॿोली जे करे इहे कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे, ऐं त ख़ैर मतिलबु त हू सही उन्हनि माण्हुनि ताईं न पहुचे सघंदा आहिनि। सिंध जो पर्सपेक्टिव, सिंध जो ज़ावियो, सिंध जो जेको नुक़्ता नज़र आहे, छाकाणि त लैंग्वेज जो हिकिड़ो विच में बैरियर अची वञे थो, त हीअ इन करे सिंधी में ठाहिण बदिरां उर्दू में ठाहीसीं त जीअं हिते जा जेके इशूज़ आहिनि हू ऐं जेको सिंध जो पर्सपेक्टिव आहे मुख़्तलिफ़ इशूज़ ते उहो हिकिड़े बैलेंस तरीक़े सां सभिनी वटि वञे। पोइ हाणे केरु इतफ़ाक़ कंदो न कंदो उहो त हिकिड़ी धार बहस आहे। सो हिकिड़ी सुठी कोशिशि आहे, मूंखे पसंदि आई ऐं उमेद त माण्हुनि खे बि इन सां पसंदि ईंदो, फ़ाइदो बि थींदो। अच्छा, पंहिंजी ॻाल्हि हले पई त ठीकु आहे, जीअं तव्हां चयो त लंबी अगरि जंग थी त वञा थी सघे थो इसराइल खे जेको आहे वधीक ज़्यादा परेशानी थिए ड्यू टू पॉपुलेशन ऐं ड्यू टू हुते हिकिड़ो कल्चर बि न आहे हिन शइ जो, ऐं अवाम बि ॾाढो जल्दी रिएक्ट कंदी आहे। पर जीअं अॼु चवे थो त मां स्काइज़ ते कंट्रोल कयो आहे ऐं डिस्ट्रक्शन कंदुमि, त पोइ अगरि हू एयरफोर्स इन्वॉल्व करे बमबारी थो करे डायरेक्टली इसराइल जे मथां ओ ईरान जे मथां, कल्ह ताईं त उन्हनि जा स्पोक्स पर्सन डायरेक्टली असासिनेट करण जूं ॻाल्हियूं बि कनि पिया त असां डायरेक्टली खामनाई खे असासिनेट कंदासीं, हे हो सभु कुझु। अगरि एॾी वधे थो इसराइल त पोइ रोकणु, अगरि अमेरिका चवे थो लेट फाइट देम आउट, रोके कोई नथो, त पोइ ईरान लाइ मसइलो न थींदो वॾो? न, आउं इहो सम्झां थो त अगरि इहो नॉर्मल, ट्रम्प अगरि हिन ॻाल्हि खे नॉर्मल करार ॾेई छॾे थो त असीं इज़राइल जी यानी अमेरिका इज़राइल जी मदद कंदो, ऐं पर असीं शामिलु सिधो न थींदासीं, असीं उनखे हथियार ऐं टेक्नोलॉजी ॾींदासीं, त तूं वञी ईरान खे तबाह कर, त लामोहाला चाइना मजबूर साॻियो ई कमु ईरान सां कंदो, त असीं सिधो नथा अचूं। ऐं इन सूरत में जेतिरी डेक खाईंदी जहिड़ो ॾिसो हमास खे या हिज़बुल्लाह ही जेको कुझु ड्रामो हिन कयो पिए नेतन्याहू, हाणे हुनखे 1.5 साल थी वियो, उहो हिकु तरफ़ी लड़ाई, टोटली वन वे ट्रैफिक हुई। सिर्फ़ु हुननि जो पैसो ख़र्च थिए पियो इज़राइल जो, बाक़ी वेंदा तबाही करे, अॼु बि हाणे बि अञा ताईं मारीनि था माण्हुनि खे, उहो त नागो नथा ॾियनि गज़ा जे माण्हुनि खे, हिते बि कंदा, लेकिन हितां वरी रोज़ जवाबी मामिलो बि थींदो न। त मुंहिंजी गुज़ारिश कई त हुते बि त हिकिड़ी पहिरियों दफ़ो हुननि खे बि त इहो ज़ाइको ईंदो न त हीअ जॾहिं ॾिसो मिसाल पाण जहिड़े के मुल्क में जेको आहे न, लाइट अगरि 8 कलाक न हूंदी आहे पाण हिरियल आहियूं, पर अगरि पेरिस में या लंडन में या वॉशिंगटन में लाइट हली वञे न 8 कलाक त हुते दुनिया लुॾी वञे। ईअं ई इज़राइल जा माण्हू जॾहिं मरंदा अंदरि, ऐं कंहिं बि माण्हू जे मरण जे न ईरान में न हुते न गज़ा में कंहिं माण्हू जे मरण ते मूंखे उहो न आहे, लेकिन जेका रियालिटी आहे जंग में माण्हू त मरनि था, ऐं हाणे उहे जंगियूं न रहियूं आहिनि जेके बॉर्डर ते विड़ी वेंदियूं हुयूं। हाणे इन्फेंट्री ईंदो, हितां फ़ौजी ईंदो, हुतां फ़ौजी, हाणे उहे जंगियूं आहिनि कोन, हाणे शहरनि में फुट सोल्जर्स विढ़नि बि नथा, हाणे त सिर्फ़ु बैलिस्टिक मिसाइल्स ई कान। हाणे त हिकिड़ी अलॻि बहस आहे त इन्फेंट्री छाजे लाइ हूंदी। पहिरीं त छा थींदो त फ़ौजूं बॉर्डर ते विढ़ंदियूं, पोइ हिक ॿिए जे इलाइक़नि ते कब्ज़ा कंदियूं हुयूं, हाणे त तस्वुर ई ख़तमु थी वियो आहे। त इहो जेको शहर में जंगियूं आहिनि, ज़ाहिर ईरान में अॼु बि हॉस्पिटल खे मारियो अथनि, हिट कयो आहे, उहो हिन लाइ इज़राइल लाइ को नई ॻाल्हि न आहे। हाणे चवंदासीं ह्यूमन शील्ड ठाहींदा आहिनि इहे, हेठि अस्पतालनि में टेररिस्ट हूंदा आहिनि, हुते हुननि जो जेको हेडक्वार्टर हो, जेको हुननि जो पेंटागन आहे या जेको फ़ौजी हेडक्वार्टर हो, पैलेस जेको अलाए छा आहे, उहो हुनजे मथां, हू छाकाणि त ज़ेर ज़मीन आहे, हुनजे मथां सिविलियन्स जी बिल्डिंग्स ठाहियूं हुयूं हुननि, त हुननि बि त ह्यूमन शील्ड क्रिएट कई। त उहे जेके मुआ घणे भाङे उहे फ़ौजी न हुआ जेके हेठि अंडरग्राउंड जेका हुननि जी हेडक्वार्टर हो हुन में हुआ, हू मथे सिविलियन्स मुआ हुआ। त हाणे की छा ही ह्यूमन शील्ड न आहे छा? बट आई एम सेइंग कि अगरि ही एक्सटेंड करे थी ऐं अमेरिका विच में नथो पए, हाणे हिन में ही फ़िलहालु मिंथू करे पियो नेतन्याहू त अमेरिका अचे, ट्रम्प अचे, अमेरिका अचे, असीं तव्हांजी जंग विढ़ूं पिया, फलाण पियो थिए, ढिमकाइण पियो थिए। पर अगरि मूंखे जेको शक या डपु आहे त अहिड़ो को अमेरिकन इंट्रस्ट खे किथे हिट कराइबो की उनजी बेस ते, ऐं पोइ ईरान भले तरदीदूं कंदो रहे त असां न कयो आहे, त ट्रम्प चवंदो न बसि तव्हां कयो आहे, लेकिन सर अगरि ईअं कंदो
हिते मूंखे हज़म नथी थिए ॻाल्हि त चाइना खे यानी हिन ख़िते में अगरि ईरान में बि प्रो इंडियन गवर्नमेंट प्रो अमेरिका गवर्नमेंट अची वई, इंडिया अॻु में ई प्रो अमेरिका आहे, जी हा, पोइ त कमु लही विया पाकिस्तान जा त पोइ चाइना पाकिस्तान ॿिन्ही लाइ इशू आहे। ज़ाहिर आहे पाकिस्तान लाइ त आहे, लेकिन पाकिस्तान खां वधीक चाइना लाइ आहे। सो चॉइस चाइना वटि बचंदी कोन। जब इनखे वरी कोई माण्हू कॉन्स्पिरेसी तौर बि ॾिसनि था त ज़ाहिर मिलिट्री इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स इवेंचुअली अमेरिका जी वॾे हिकिड़ी फ़ाइदे जी इंडस्ट्री आहे। उहो रशिया खे यूक्रेन में इंगेज रखी वेठो आहे, नथो जंग ख़तमु थिए, छा बि थी वञे। वरी हाणे हीअ चवनि था त ईरान में करण जो मक़सदु ई इहो थो पहुचे त जीअं चाइना खे बि हिते इंगेज रखियो। सर लेकिन हिन में छा थींदो त इज़राइल ब्लीड कंदो न। हा, इज़राइल ब्लीड कंदो, ईरान ब्लीड कंदो। ठीकु आहे, ईरान त ब्लीड कंदो, हा, उन्हनि वटि त उहा ई जेका ऑलरेडी क्रंच आहे। ठीकु आहे, लेकिन अगरि चाइनीज़ सपोर्ट सां इहो जहिड़ो हलंदो जंहिंमें रोज़ ठीकु आहे हिते मिसाल 10 माण्हू ईरान में त हुते 5 माण्हू या 2 माण्हू, त हुते त आहिनि करोड़ माण्हू न सर, त हुते वधीक जल्दी रिएक्शन अची वेंदो इज़राइल में। इज़राइल ईयर वॉर जेको चए पियो त 15 ॾींहं, छाकाणि त हीअ 2 वे फाइट आहे, हीअ हमास या हिज़बुल्ला न आहे जो 1 वे फाइट हुजे, हिते जवाबु ईंदो, हिते जवाबु ईंदो। ऐं अगरि चाइना सप्लाइज़ खोले छॾियूं ईरान जूं त भरपूर जवाबु ईंदो रहंदो। हिते सवाल आहे हिकिड़ो, पर अचो कॉलर वठी अब्दुल सबूर सुमरो शिकारपुर। जी सुमरो साहब, छा चवणु चाहींदा? सर शिकारपुर मां जेको नंढड़ो मिलियो आहे जी, हिन ते पुलिस खे मुबारकबाद ॾियणु चाहींदा ऐं तमामु घणी जेका पुलिस जेको आहे हिन में फ़र्क़ु कई आहे। DIG साहिब इहो चयो त कुझु जेको असां अञा ॿुधाए नथा सघूं, शिकारपुर में कुझु कुवतूं अमल नथियूं कराइणु चाहिनि। DIG जी एॾी वॾी पोस्ट आहे, अगरि ॿुधाए छॾनि नाला त उन में इहो नालो वॾनि माण्हुनि में लिखिबो। हीअ एॾी ख़्वाहिश आहे तमामु ख़्वाहिश कोई उन्हनि में लिखिबो DIG साहिब। थैंक यू। साईं जो आवाज़ कढियो, पर साईं शायदि ॿार मिली वियो, शायदि चवनि साईं चवनि पिया अनस मिली वियो ऐं पुलिस खे मुबारक ॾियनि पिया। आऊं त सॼे सिंध खे मुबारक ॾींदुसि त ॿारड़ो मिली वियो, लेकिन कंहिं अगवा कयो, कीअं वापसि आयो, इहो कोई नथो ॿुधाए। चवनि था असीं ठुल वियासीं, पोइ पुलिस कार्रवाई कई, पुलिस अलाए कहिड़ी कार्रवाई कई, हिकिड़ो बैग ॾिनो हूंदो, ॿार खे वापसि वरितो हूंदो। उहे किथे छाकाणि त अगरि तव्हांखे भुंग ज़रिए ई ॿार खे बाज़ियाब जेको ज़ाहिर थियणो हो, त भई पोइ पहिरें ॾींहुं करे वठंदा कयो न। हुन ॿार हू वीचारो मासूमड़ो चए पियो त मूंखे लठियूं हणंदा, उहे जानवर आहिनि, हुननि वटि हिकिड़ो कलाक बि अगरि ॿाहिरि रहे थो, हिन ॿार जी नफ़सियाती सॼी ज़िंदगी लाइ हिन ते केॾो वॾो ट्रॉमा हिन ते थियो, त पुलिस त हू DIG साहिबु मूं ॿुधो लाड़काणे वारो छा पियो ॻाल्हाए, छा लॉजिक पियो ॾे त पुलिस खे बदनाम करण लाइ थिए थो छाकाणि त असां 72 धाड़ियल मारिया आहिनि। छा लॉजिक आहे यार? मतिलबु छा पियो चए DIG लाड़काणो? इट वॉज वेरी स्ट्रेंज कि DIG लेवल जो ऑफिसर ऐं चई त मतिलबु हीअ असांखे बदनाम करण लाइ अहिड़ा किसा कया वेंदा आहिनि। वरी हिकिड़ो ॿारड़ो कल्ह आयो आहे अनस, हिकिड़ो ॿियो ॿारड़ो अगवा थी वियो आहे, मतिलबु शक आहे त उहो अगवा थियो आहे। अलाए केतिरा ॿिया ॿार ऐं केतिरा ॿिया माण्हू हीअ अच्छा हू जेके सर यानी DIG साहिबु ॿिए लफ़्ज़ में चए पियो त अगरि पुलिस कारकर्दगी शानदार आहे, पोइ छाकाणि त शानदार कारकर्दगी में अच्छा शानदार छा आहे, अॼु मुंहिंजे ख़्याल जेको इंस्पेक्टर शहीद थियो आहे उहो लाड़काणे सिटी में मारे में 12 लैब जे मथां फायरिंग करे शहीद करे। ठीकु आहे, हाणे DIG लाड़काणो चए पियो लाड़काणा रेंज जी पुलिस जी शानदार कारकर्दगी, हुनजो पंहिंजो इहो बि छा बदनाम करण लाइ मारिजी वियो। हीअ जेको रोज़ फुरूं धाड़ा इहे सभु कॉन्वाइज़ नाका हणी धाड़ियल फुरूं कनि पिया, इहो बदनाम करण लाइ कयो पियो वञे। ॻाल्हि इहा आहे त हीअ छा लॉजिक आहे? हिकिड़ी पूरी हिकिड़ी एरियाज़ आहिनि जेके नो गो एरियाज़ पढ़ियल। अच्छा हीअ जेके वॾा अगवा थियनि था, उन्हनि खे लठियूं हणनि था ऐं हुनखे ज़ंजीरनि में ॿधनि था धाड़ियल, उहो बदनाम करण लाइ न हूंदा आहिनि, हू सीरियस हूंदा आहिनि। ॿारनि खे अगवा सिर्फ़ु थींदो आहे त उहो बदनाम करण लाइ थींदा आहिनि। मुंहिंजे ख़्याल आहे त पुलिस खे एक्चुअली छा आहे, जेसि ताईं असीं मञंदासीं न, डिनाइल में वेठा आहिनि, हीअ डिनाइल आहे, स्टेट ऑफ डिनाइल आहे। ऐं हिकु DIG जेको रेंज जो सरबराह आहे, अगरि हू हिन स्टेट ऑफ डिनाइल में वेठल आहे त कुझु आहे ई कोन, त कंदकोट राति जे टाइम अकेलो वञी ॾेखारे मूंखे, भई सिंपल ॻाल्हि आहे न।
तव्हांजे चवण सां त कोन, हाणे त उहो बहानो बि ख़तमु थियो त पुलिस वटि जदीद हथियार कोन्हनि। हाणे त होम मिनिस्टर चए थो त हुननि वटि जदीद हथियार बि आहिनि, ॾींदासीं चए थो। ऐं न आहिनि बि, अॼु बि चई हा। त चङा हथियार अथनि ऐं हू कार्रवाई बि कनि पिया, जी हा, सुठी कार्रवाई कनि। सुठी कार्रवाई कनि पिया, सुठी कार्रवाई तव्हांजे साम्हूं आहे। रोज़ 2 माण्हू 3 माण्हू, 1 माण्हू, को ॿार, को ॿियो वॾो, को बुज़ुर्ग। सर ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त धाड़ेलनि मां त तव्हां इहे उहे त ॾोहारी आहिनि न, तव्हां हुननि मां त कंहिं इथिक्स जी, अख़लाक़ियात जी उमेद नथा करे सघो। ऐं पुलिस हिन स्टेट ऑफ डिनाइल मां निकिरे न पई। हाणे छा आहे, भई कीअं ठीकु थींदो ख़बर न आहे। कॉल मोहम्मद उमर ॾाणी तंगवाणी मां। जी ॾाणी साहब, छा चवणु चाहींदा? मुंहिंजो अली काज़ी साहब इहो सुवालु आहे त जेका इसराइल ऐं ईरान जी जंग पई हले, इन में तव्हां रूस जी किरदार खे कीअं था ॾिसो? अली काज़ी साहब इहो सुवालु आहे चाइना खां अलावा। ठीकु साईं। रशिया जो किरदारु सही, रशिया जो किरदार ते फ़िलहालु हू पंहिंजी वॉर में इंगेज्ड आहे न, अॼु बि चयो त मीडिएट करण लाइ तयारु ऐं हू आहियूं। मुसलसल सालसी जी ॻाल्हियूं करे थो। ऐं ट्रम्प बि चयो आहे त अगरि प्यूटन सालसी कराइणु चाहे त भले कराए वठे, इसराइल लेकिन इज़राइल खे रोकींदो केरु? हा एग्ज़ैक्टली, उहो कंहिंजी ॿुधंदो? इज़राइल हाणे या त इज़राइल खे थोरो छॾिजे, हा, पादर खाए थोरो। थोरो अमेरिका जेको आहे हुन मां सपोर्ट घटाएसि, त पोइ ही जेको थियणो आहे उहो थींदो, पर नुक़सानु थींदो। ऐं नथो चाहियां ईअं थियणु खपे, लेकिन सभई सालसी जी कोशिशि त सही गज़ा में बि थी। कतर में केतिरो भेरे ॻाल्हियूं थियूं, टोड़े छॾे थो इज़राइल। सो इज़राइल खे जेसि ताईं हुनजी हिकिड़ी सपोर्ट वेस्टर्न वर्ल्ड जेका हिकिड़ी ग़लति बयानीअ जी सपोर्ट आहे, ऐं जेका अगरि सॼी दुनिया जो 1 करोड़ माण्हुनि जो जेको हू मुल्क आहे, अगरि हुनजे एजेंडा ते हलणो आहे, इज़राइल फर्स्ट आहे। हिन में आउं को उहा ॻाल्हि नथो कयां, मूंखे त लॉजिक सम्झायो न। ग्रेटर इज़राइल करिणो आहे तंहिंजे करे सॼी दुनिया खे विढ़ाए छॾिबो। वॉट इज़ द लॉजिक? हीअं त हाणे मुख़्तलिफ़ मुल्कनि जा मुख़्तलिफ़ ख़्वाहिशूं हूंदियूं त असांजो मुल्क हीअं थी वञे। अमेरिका जी ख़्वाहिश आहे त कैनेडा हुन सां जुड़ी वञे, त अमेरिका हमलो करे छॾींदो। कैनेडा ते अमेरिका त करे बि सघे थो, छा कंदो? छा ग्रीनलैंड खपे त छा हमला कंदो? छा खपाए ॾे बसि, असांखे चवनि था त पर खपाए ॾे का ॻाल्हि त करे थो न। मुल्क पर इहा बदमाशी कीअं थी सघे थी? जी हा, थिए त पई। ऐं सभु हाणे ज़ाहिर जॾहिं बदमाशी हले पई, ऐं ज़ाहिर ऐं आख़िर में मूंखे डपु हिन जुनूनी माण्हू मां नेतन्याहू मां इहो आहे, छाकाणि त हुन न्यूक्लियर पावर आहे। आख़िर में हुनखे कुझु सम्झ न आयो एग्ज़ैक्टली त पोइ पाकिस्तान ऐं चाइना हिन ख़िते जो छा थींदो? एग्ज़ैक्टली। ऐं हीअ जीअं बम्बार्टमेंट करे पियो, ऐं हाणे ईअं हुनजा जेके ईरान जे अंदरि जेके एटमी हू आहिनि इंस्टॉलेशंस आहिनि, न्यूक्लियर इंस्टॉलेशंस आहिनि, हू रेडिएशन लीक थी सघे थी, वॾो नुक़सानु थी सघे थो। ऐं सभु ज़ाहिर पाकिस्तान बि आहे त फ़िलहालु कुझु चई नथो सघिजे पाकिस्तान जे हवाले सां। पाकिस्तान कल्ह खां ई मिड़ी ख़बर हलणु शुरू थी त भई पाकिस्तान जेको आहे उहो ईरान जी सपोर्ट कंदो न्यूक्स जे हवाले सां, ऐं अगरि इसराइल का अहिड़ी हरकत कई हे हो, ज़ाहिर तरदीद अची वई, असांजे तरफ़ां बि तरदीद अची वई, असांजे सागदार साहब बि तरदीद करे छॾी। पर फॉर इंस्टेंस इफ दिस ज़ाहिर अॼु अगरि अटैक कयो ऐं अॼु अगरि हुन को वॾे लेवल जो अटैक कयो जेको हू चवे थो इसराइल, त पोइ ज़ाहिर इट विल नॉट, पोइ हिकिड़ी जंगी ज़ाहिर हिकिड़ी नज़र अचे थी पई त पोइ पाकिस्तान जो रोल ॾुखियो थी वेंदो मनूवर करणु। ॾिसो हाणे जेको अॼु तरदीद कई आहे उहो त अगरि इहे त मूंखे लॻे थो ॼाणी वाणी हिकिड़ी ख़बर जनरेट कई वई, ऐं द मेल हिकिड़ो मोतबर अख़बार आहे ऐं इज़राइली अख़बारनि ते छपियो उहो, पर बरतानिया जे अख़बार खे इहो कैरी करणु बिना उनजी वेरीफाई करण जे अजीब ॻाल्हि हुई। तंहिंजे करे मतिलबु मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो कयो वियो जीअं पाकिस्तान वटि तरदीद करण खां अलावा ऑप्शन न हुजे। हिकिड़ी ईअं त असीं अॼु बि सफ़ीर सां, ईरानी सफ़ीर सां प्राइम मिनिस्टर मिलियो आहे ऐं असीं यकीन दहानी करायूं पिया, पर असीं सिर्फ़ु मज़म्मतूं कयूं पिया ऐं यकीन दहानियूं करायूं पिया। असीं उन्हनि जी लॉजिस्टिक सपोर्ट छा कंदासीं, छा करे सघूं था, इहो क्वेश्चन मार्क आहे। लेकिन चाइना वटि हुननि जी मदद करण खां सवाइ ऑप्शन छा आहे? हिते हिकिड़ी पपट, अगरि अमेरिका बि घड़ी अचे थो ऐं जीअं तव्हां चओ था त ख़ुदा न ख़ास्ता को वॾी तबाही तेहरान में, लेकिन वॾी तबाही सां मुराद छा आहे? वॾी तबाही सां मतिलबु माण्हू मारींदा, ज़ाहिर त हू अॻियां खां छो न मारींदा? मारींदा त पोइ जेतिरी वॾी तबाही ही कंदा, चलो हुन खां हिकिड़ी, छाकाणि हुन जो साइज़ नंढो आहे। ईरान वटि रिस्पॉन्ड करण लाइ टाइम त आहे न,
नंढे मुल्क वटि त टाइम न हूंदो। ऐं अगरि इहा न्यूक्लियर खेॾनि पिया, अगरि नेतन्याहू जे ज़हन में इहो कुझु आहे त पोइ ॾिसो अञा ताईं इहो त तय न आहे त ईरान वटि न्यूक आहे या न? न्यूक आहे या न आहे, इहो अञा ख़ुदा ख़बर। ऐं जॾहिं हू जेका हुननि अफ़ज़ाइश कई आहे हुनजी जेका, त उहो अगरि वधाए बि सघनि, मूंखे ख़बर न आहे, ऐं को टेक्निकल माण्हू न आहियां, लेकिन हिकु डेंजरस सिनारियो आहे। ऐं जस्ट बिकॉज के इज़राइल जो एजेंडा आहे ऐं ख़ुदि अमेरिका में वॾो एहतजाज थो वॾो ख़ुदि अमेरिका ट्रम्प जा हामी हुनखे वॾो शदीद हुनजे ख़िलाफ़ मीडिया ते तनक़ीद थिए पई त भई अमेरिका फर्स्ट हो, इज़राइल फर्स्ट कीअं थी वियो आहे। हिन जे ख़िलाफ़ त उहो जेके स्टूडेंट्स वारा प्रोटेस्ट हले पियो, इमिग्रेंट्स वारो LA में ऐं मुख़्तलिफ़ रियासतनि में, उहो बि ट्रम्प जे ख़िलाफ़ु हले पियो। हुते हले पई नो किंग, त मतिलबु बादशाह थी वियो आहे ट्रम्प। हाणे ही बि यानी सॼी इलेक्शन मुहिम ट्रम्प हिन ॻाल्हि ते हलाई त भई नो वॉर, असांखे जंगियूं न खपनि, हिन में अमेरिका जो नुक़सानु थिए। पंहिंजे थोरो हाणे पंहिंजे बजट ते अचूं, पंहिंजे मुल्क ते अचूं, पहुचूं था वरी हिन ॻाल्हि ते। बजट त अची वियो आहे, बजट में अलाए केतिरियूं मिस्टेक्स आहिस्ता आहिस्ता नुमायां थियनि थियूं पियूं। हर को वारे सां हुनखे उहो बि करे थो पियो। प्राइम मिनिस्टर साहब बि नोटिस खयो आहे त भई इहे तव्हां बिज़नेसमैन खे गिरफ़्तार जेको आहे उहो कीअं कंदो। अगरि जे टैक्स फ्रॉड जी ॻाल्हि अचे थी, पर साईं सज़ा अची वई आहे, 10 सालनि जी सज़ा आहे। पर ॿिए तरफ़ा ॾिसूं त पीपल्स पार्टी ऐं PTI जो राब्तो थियो आहे बिल न ॾियण ते, बिल खे पूरो वोट। ॿ अलॻि शयूं थी वियूं। हीअ जेको कानून साज़ी करणु चाहिनि पिया, FBR खे इनकम टैक्स वारनि खे इख़्तियार ॾियणु, त पुलिस वारा त हू गिरफ़्तार करे सघनि था, नैब वारा इख़्तियारात, भई उन्हनि ते पेनल्टीज़ लॻाए सघनि था न। त गिरफ़्तार करण जो छा सेंस आहे? ठीकु आहे, दुनिया में हुजे थो, लेकिन असां वटि त इहो यूज़ टू न आहे। ऐं तव्हां अगरि मूंखे इहो इख़्तियार हुजे त आउं यासिर ते 5 लख रुपए जो ॾंढ हणी सघां थो, त यासिर बि सोचींदो ठीकु आहे न, अगरि मूंसां न त मूंखे 50,000 रुपया ॾे यासिर, न त आउं 5 लख रुपया ॾंढ हणंदो सही, या त आउं 50,000 ॾींदुसि, या चवंदुसि ठीकु आहे यासिर जे मथे खे अपील कंदुसि। मतिलबु तव्हां सोचींदो त यार अली काज़ी खे 50,000 छो ॾियां रिश्वत में, त तव्हां अपील जो सोचींदो। पर अगरि तव्हांखे ख़बर हुजे त अली काज़ी तव्हांखे गिरफ़्तार करे सघे थो, पोइ तव्हां 5 जा मूंखे 10 बि ॾींदो। बिज़नेस जे अंदरि ईअं पुलिस घिरी अचे यानी दफ़्तरनि में वेही इनकम टैक्स ऑफिसर विहारींदो हुननि खे, जेको इहो त मुंहिंजे ख़्याल दुनिया में किथे ई नथो, किथे बि नथो। ऐं तव्हां गिरफ़्तारी जा त उअं ई हिन मुल्क में को बिज़नेस फ्रेंडली माहौल त आहे ई कोन, पोइ अलाए छा था चाहिनि। सो हाणे चवनि था त शहबाज शरीफ़ साहब प्राइम मिनिस्टर हिन ते नोटिस वरितो आहे। ॾिसो पर हाणे IMF जी हिकु फरमाइश आहे, इहा ई त उहा कानून साज़ी हुई जंहिंजे लाइ तव्हांजे फाइनेंस मिनिस्टर चयो त अगरि ही कानून साज़ी न थी त पोइ असीं 500 अरब रुपयनि जा वधीक टैक्स लॻाईंदासीं। पीपल्स पार्टी। अच्छा, हाणे हीअ जेका ॻाल्हि आहे त पीपल्स पार्टी त ज़ाहिर मुराद अली शाह साहब बि चयो त असीं बजट पास न करणु ॾींदासीं, हीअ थींदो हू थींदो, अगरि असांजी ॻाल्हियूं न मञियूं वयूं। असद कैसर साहब जेके PTI जा आहिनि, उहे पहुता आहिनि राजा परवेज़ अशरफ वटि त भई अगरि तव्हां बजट नथा पास करणु चाहियो त असां PTI बि नथा करणु चाहे त अचो गॾिजी पऊं। मूंखे ॻाल्हि असद कैसर छा हिन ॻाल्हि खे संजीदा वठे पियो? ॾिसी कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे त अगरि मनी बिल गवर्नमेंट वई बजट अगरि पास न करे सघी शहबाज़ हुकूमत त गवर्नमेंट वई, मतिलबु हिन में को शक न आहे न। पीपल्स पार्टी गवर्नमेंट कराईंदी छो? छा पीपल्स पार्टी खे ख़बर न आहे त अगरि फेडरल गवर्नमेंट किरी पई त सिंध गवर्नमेंट बि न बचंदी? छो किराईंदी? हा, तड़का ताबा ॾिबा आहिनि, हीअ कयो, पोइ कुझु न कुझु हाणे शहबाज शरीफ़ साहब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब मिलंदा, पोइ हीअ थींदो। PTI वारा छा वाकई में हिन बयाननि खे संजीदगी सां वठनि पिया छा? जेको वञी मिलनि पिया त अच्छा वारो कयो असां सां गॾिजी पओ, हीअ त मिलनि पिया त अञा तकिड़ो शहबाज शरीफ़ साहब मिली वठंदो बिलावल साहब सां, ऐं पोइ जेको बि कुझु कंसेशन्स हूंदा, कुझु ॻाल्हियूं थींदियूं। ऐं मूंखे त अहिड़ो को बि नज़र नथो अचे त
वाई वुड पीपल्स पार्टी डिसलॉज फेडरल गवर्नमेंट? मूंखे त को लॉजिक ई सम्झ नथी अचे त PTI ॻाल्हि आहे किथां सम्झ में आई आहे? छा भला को मौक़ो नज़र थो अचेनि, छा थो नज़र अचेनि जो अहिड़ी ॻाल्हि आहे? उहो त मौक़ो त नज़र पर एतिरो मतिलबु छा जेको चइबो आहे त उहो कबो आहे छा? न त मौक़ो छा हूंदो? पीपल्स पार्टी सां गॾु मिली गवर्नमेंट ठाहींदी छा PTI? अच्छा हाणे अगरि ईअं आहे त इहो त PTI वारा पोइ पीपल्स पार्टी खे हिकिड़ो दफ़ो शहबाज सरकार खे किराईंदा, पोइ पीपल्स पार्टी खे ठाहिणु ॾींदा त PTI जो कमु बि लही वञे न। इहो पीपल्स पार्टी खे कहिड़ी छा एतिरी ॻाल्हि सम्झ छा PTI ते एतबार कंदा? जेको PTI जिन जो फ़िलहाल इस्टेब्लिशमेंट सां कोई विजन ठीकु न आहे। हा अगरि ही को वॾी का गेम थिए पई जंहिंजी मूंखे ख़बर न आहे पोइ बि ॻाल्हि आहे। ज़ाहिरी तरह ई मूंखे लॉजिकली नथी लॻे त को पीपल्स पार्टी ऐं PTI गॾिजी बजट फेल कंदा। उहो गेम त केरु थिए न थिए उहो त अचूं था पिया, पर पेट्रोल जेको आहे उहो सरकार 5 रुपया वधाए छॾियो। हा बजट ॾिनऊं उन खां पोइ ठका 5 हाणे रुपया। उहो ई जेके जॾहिं बजट ते रड़ियूं पियूं थियूं असां वटि त रोज़ बजट रोज़, ईंदा आहिनि। रोज़, रोज़। वञी भई हाणे 4 रुपया 80 पैसा लीटर। यस, उफ़ डीज़ल 70 रुपया 70.5 रुपया। हाणे हाणे इहो सिर्फ़ु पेट्रोल त महांगो न थियो न, तव्हांजी गुड्स ट्रांसपोर्ट हर शइ महांगी थी वई। तव्हांजी खाइण पीअण जी शयूं, दवाऊं, XYZ। ऐं माण्हू अञा चवनि था त भला ठीकु आहे वधीक न कजो। अच्छा हिन वक़्तु जेका माहौल ठहियलु आहे, फर्स्ट अगरि लंबे अरसे ताईं जीअं ज़ाहिर जंग जो बि माहौल ठहियलु आहे ईरान वटां, अगरि उते हिकिड़ी जंग हले थी पई, मौलाना फज़लुर रहमान साहब त चवनि था भई मज़मतुनि सां कमु न हलंदो, असांखे जेको आहे उहो कुझु करिणो पवंदो। ज़ाहिर आहे अहिड़ियूं डिमांड्स पाकिस्तान जे तरह उथंदियूं, पर पाकिस्तान जी इकॉनमी, पाकिस्तान जो IMF इवन सभु कुझु जी किथे न किथे फासी थो पए असांजे वेस्ट में। मूंखे को अहिड़ो को मूंखे घटि में घटि अहिड़ो को इम्कान नज़र नथो अचे त पाकिस्तान का खुलियल ज़बानी कलामी खां सवाइ को अमली मदद ईरान जी कंदो, मूंखे त नज़र नथो अचे। ऐं अगरि बायूं लॻियूं होॾे ऐं इहे थी त ज़ाहिर किराए त उथंदो। किराए थींदी त थींदी, किराए गज़ा ते न हुई छा? किराए त हूंदी आहे, पर चइबो आहे अॼु बि इसहाक डार चयो न त असांजो न्यूक्लियर वेपन जेको आहे या असांजी पंहिंजे दिफ़ा लाइ, त मतिलबु हिन खां साफ़ उर्दू में ॿियो छा चए त बाबा ॿियनि जे लाइ त कोन्हे, असां को रखियो आहे। हीअ को इस्लामिक बॉम्ब न आहे ॿिए लफ़्ज़नि में। जीअं भुट्टो हिकिड़ो तस्वर ॾिनो हो, जी हा, बुटे त कॉन्सेप्ट भुट्टो त इहो तस्वर इहो ॾिनो हो त भई इस्लामिक बॉम्ब हूंदो। हुन ते उते बि चयो त हीअ इजिप्शियन ऐं जॉर्डन आर्मी सां गॾु विढ़ंदा असांजा उते हिकिड़ी ॿी ॻाल्हि सोची हुई हिते त ईअं आहे कोन। सो कीअं असीं एतिरो एंटेगनाइज़ थोरी कंदासीं अमेरिका खे। ऐं अगरि चाइना इन्वॉल्व थिए थो त पोइ बि असां लाइ मजबूरी आहे। चाइना इन्वॉल्व थींदो त चाइना बज़ाते ख़ुदि काफ़ी आहे ऐं पोइ हिकिड़ी सिचुएशन बि आहे, पोइ पाकिस्तान लाइ मतिलबु न्यूट्रल रहणु मुश्किल थी वेंदो। पर आउं सम्झां थो त अगरि अमेरिका पाण टिपो न पियो ॾिए त पोइ हीउ पाण खे कुझु ॾींहंनि में हिन जेको रेज़ोल्यूशन नज़र अची वेंदो। हीउ गज़ा वांगुरु साल नथो हली सघे किसो। न इज़राइल अफोर्ड करे सघे थो, न ईरान अफोर्ड करे सघे थो, न ही दुनिया अफोर्ड करे सघे थी। हीअ किथे वॾो एक्सीडेंट न थी पए। सो ॾिसूं त हीउ जेको G7 में हीउ ट्रम्प पियो त हुते शायदि प्यूटन बि हूंदो न? हा न, रशिया G7 में न आहे। हा रशिया G7 में, सॉरी G7 में न आहे। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त पाण खे को न को हिनजो रेज़ोल्यूशन नज़र ईंदो, छाकाणि त अगरि ईरान ईअं ई रिस्पॉन्ड कंदो रहियो त पाण खे सोल्यूशन नज़र अची वेंदो। ऐं पाण अच्छा अगरि उहो रेज़ोल्यूशन त आहे न, पर पाण वटि रेज़ोल्यूशन हिते को पॉलिटिकली रेज़ोल्यूशन उहो त हाणे पसे पर्दा हले वियो बसि। इहो त आहे। उहो अगरि तव्हां ख़ान जे हवाले सां ॻाल्हि कयो त ज़ाहिर उहो फ़िलहाल प्रायोरिटी त न ईंदो न। पहिरीं पाकिस्तान इंडिया पाकिस्तान जी कॉन्फ्लिक्ट हो, हाणे हीउ थी वियो आहे। लेकिन बहरहाल माण्हुनि जे अंदरि बि हिकिड़ी ही ॾिसो ॻाल्हि इहा आहे त इज़राइल जो तव्हांजे पाड़े ताईं पहुचणु जेको नंढड़ी ॻाल्हि न आहे। ऐं हुनजो हू जेको बयानु आहे भले हू 5 साल पुराणो आहे, 10 साल पुराणो आहे त भई पाकिस्तान ईरान ऐं पाकिस्तान ॿई ख़तरो आहिनि। नेतन्याहू जो जेको बयानु हो, सोच त साॻी आहे, माण्हू त साॻियो आहे न। त
ही हिकिड़ी पाकिस्तान लाइ एतिरी सवली सूरत हाल न आहे ऐं पाकिस्तान जी ख़्वाहिश हूंदी त जेतिरो जल्दी इहो मामिलो इज़त भरे नमूने सां विदाउट रिजीम चेंज इहो हल थी वञे। ऐं जब अगरि हेॾे रिजीम चेंज न थियो ईरान में त पोइ हाल मजबूरी इसराइल में रिजीम चेंज थियणो पवंदो। उते त थियणो आहे, किथे न किथे त को मसइलो हल थियणो आहे, उते त अल्टीमेटली थींदो। ऐं आई थिंक के जेको ख़ुदि अमेरिका जे अंदरां प्रेशर आहे ट्रम्प ते हुनजे पंहिंजे सर्कल्स मां, उहो ट्रम्प खे एतिरो तकिड़ो हिन जंग में टिपो ॾियणु हाणे सुभाणे ईअं न सुबुह जो उथूं त अमेरिका अनाउंस करे चुको हुजे, शामिल थी चुको हुजे, पर देन इट विल बी हिकिड़ी अहिड़ी जंग यानी ही दुनिया जेको आहे 1 करोड़ माण्हुनि जे मुल्क जी जंग सॼी दुनिया विढ़ंदी। ऐं मतिलबु पागलपणो असां वर्ल्ड वॉर 1 में बि ॾिठा आहिनि, वर्ल्ड वॉर 2 में दुनिया ॾिठो आहे, पर हीउ हिकिड़ो पंहिंजी नोयत जो अनोखो पागलपणो हूंदो। न अगरि अमेरिका एक्टिव थिए थो त अमेरिका जी वॾी बेसिस आहिनि हुते, पोइ त ज़ाहिर चाइना खे बि एक्टिव थियणो पवंदो, सॼो कुझु थींदो। पर अमेरिका खे ज़ाहिर अगरि एक्टिव न बि थिए त अमेरिका खे अपॉर्चुनिटी त नज़र ईंदी हूंदी न। इवन इफ इसराइल इज़ फाइटिंग ईरान त उहो अपॉर्चुनिटी त ॾिसंदो हूंदो न, त ठीकु आहे अगरि ईरान में रिजीम चेंज अची थो वञे त दैट्स समथिंग गुड। अमेरिका खे हिन रिजीम सां छा प्रॉब्लम आहे? अमेरिका अॼु बि ईरानी फॉरेन मिनिस्टर चयो आहे त असां ईरान अमेरिका सां अलॻि ॻाल्हाए सघूं था हिन ते न्यूक्लियर हुन मामले ते, अगरि अमेरिका इन्वॉल्व नथो थिए त। अगरि अमेरिका इन्वॉल्व नथो थिए, मतिलबु हू छो न पहिरीं बि ओबामा एडमिनिस्ट्रेशन सां बि त ईरान ठा करे वरितो न, उते विच में अची ट्रम्प फिटारो विधो। सो ही प्रॉब्लम आहे इज़राइल जो, ऐं इज़राइल जो बि इन जे करे आहे जो हुनखे मुस्तक़िल जेको आहे न उहो पंहिंजो वधारो करिणो आहे। हाणे बिल्कुलु छा चइजे जेके लोकल वॾेरा ज़मींदार हूंदा आहिनि, चवंदा आहिनि हिन ॿनी जे टुकड़ ते बि कब्ज़ो करे वठूं, हिते बि कब्ज़ो करे वठूं। अड़े बाबा मुल्क आहे, हिन खां नंढा मुल्क बि आहिनि छा? ग्रेटर इज़राइल ठहे न ठहे, पर मिडल ईस्ट जी सॼी हेजमनी त टुड़े वेंदो न सभिनी जी। इवन पाकिस्तान ताईं अगरि ईरान खे अगरि टुड़े वियो त ठीकु आहे। साहब वरी मरोली साहब, नाज़रीन अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलां ईंदड़ प्रोग्राम में दुआ में।